मनोरंजन की नजर से देखें, हकीकत से इस फिल्म का कोई ताल्लुक नहीं। हज़ार थी घुरे ओ हिकु जे दिन त हज़ार थी घुरे ओ लख जे दिन त करोड़ थी घुरे दिल मुंहिंजी घुर 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 थी करे ओ दिल मुंहिंजी घुर 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 थी करे ओ हिकु जे दिन त हज़ार थी घुरे शहर जे विच में बंगलो हुजे बंगले ते नालो मुंहिंजो चिटियलु हुजे ओ बंगले जे अॻियां हिकु कार हुजे पुट सोना पानी का गिलास भरे अच। जी पापा। पुट वेंदे वेंदे हिकिड़ो कम त कजांइ, कूलर त चालू करे वञजांइ। पंखो त चालू त कूलर छा चालू करे कंदव, बिल केर भरींदो हिते? छा आहे वॾनि जी त को इज्जत ई कान्हे। पापा 1000 रुपया दियो नी। पापा ओ पुट। पापा हाँ दियो पैसा। हाँ पुट घणा खपनि पुट? 1000 रुपयो। हाँ मुंहिंजा मिठड़ा 1000 न तो 2000 हुजे। हली घुमी फिरी करे खुश रहो। वही पुट ऐश कर वही खुश रहो। अरे भोगड़ा मले किथे तो वनी पान कार्ड ठाहिणो आहे वञो सुनायो। पान कार्ड घणे में ठाहे ॾींदो है? 1000 रुपए में ठाहे ॾींदो। 1000 रुपए में। 1000 रुपए में पान कार्ड? हाँ ऐं मां तव्हांखे पान कार्ड 500 रुपए में ठाराए ॾियां त? 500 में? हाँ हींअर अर्जेंट में। अर्जेंट में? रेश भाई हेॾां अच। उते 1000 रुपया लॻंदई पान कार्ड ते ऐं ही 500 में ठाहे ॾींदी। पोइ छा कयूं? आप उन्हें का ठहराए ना 500 रुपए में। ईअं? हाँ दे 500। हाँ वटि भाई चंद्रलाल। हाँ हिननि खे मां अंदरि विहारियां थो। हिननि खे पान कार्ड खपे अर्जेंट में। छा हलो ठीकु आहे अचो अंदरि विहूं। अचो ही मुंहिंजो घरु आहे। अचो अंदरि। अरे भाई चंद्रलाल अञा अमरा न आयो आहे। साईं हाणे तव्हांजे लाइ वियो आहे न मुंहिंजो माण्हू ॼाण आयो। नहीं वो अचे पे तो। हाँ 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 साईं ये छा है? हे साईं पान हे साईं कार्ड। तव्हां चयो न पान कार्ड त हे थियो न पान कार्ड। अरे यार चंद्रलाल असांखे बेवकूफ़ बेवकूफ़ समझो आया। महेश भाई हे छा आहे? पान हे छा आहे? कार्ड। हा ते पान कार्ड थियो न।
भेण लुटिजी वे 500 में लुटिजी वे लालच के तंहिंखां 1000 में हली करे उतां ठाराई आहे न हाणे हे पान कार्ड इन मिली 500 में हा वठ 500 में पान कार्ड पान मूंखे ॾियो ऐं भगत वठ हे कार्ड सावरनि खे लिख त मां जीअर ई मरी वियुमि हल हाणे हल 500 में पान कार्ड तो ठाराए 1000 जी जगह ते वे ये 500 भी तो क्यों चाहे मैं मुझे ना एक अलग पान वठी दे हां ओए वठी आया मैं बैठो वठी आई ना हां हां ओ भाऊ अच्छा हे रोड किथे वेंदो आहे हे रोड सॼो ॾींहुं हिते ई पियो हूंदो आहे बाक़ी मां राति जो सुम्हंदो आहियां पोइ ख़बर न हे रोड केॾे वेंदो आहे मां बि कहिड़े माण्हू खां मथो वियो आहे बेवकूफ़ भेण मूंखे थो चए भाऊ हे रोड काॾे वेंदो आहे रोड हाणे काॾे वेंदो आहे पप्पा पैसा ॾियो छा कंदे पुट ॿियो छा कंदा मां पैसा ॾियां थो पुट पर तूं 5 रुपया बि कमाईंदे न त मां ईअं सम्झंदुमि भई मुंहिंजे पुट 5000 कमाइनि उहो अलाए कॾहिं ॾींदो वठ हा हा उहो ॾींदो ही मां लास्ट ते पोइ ॾियां थो पियो वरी कॾहिं न ॾींदो मैं भाऊ छा था कयो पिया तव्हां यार पी पंहिंजो हालत ॾिसो छा कई अथव हलो हलो तव्हां पंहिंजो कमु वञी कयो भाऊ मां त पंहिंजो कमु कंदुमि तव्हां ॾिसो त तव्हां पीउ खे चवंदुमि वञी करे हिते वञी करे हलो हलो ठीक है छड़े न छड़ीना मुखे खाए जाम पीने से क्या फायदा रात बीती सुबह को उतर जाएगी तू हरिनाम की प्याली पी ले तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी अरे और नांगे हाँ दिस बाहर केरा दर तो खड़के हाँ हाँ दिशा दो राम 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 अचो अचो वियो वियो भाई चंदन लाले हाँ साईं ताया जन्म ॾींहुं आहे आज मुंहिंजो जन्म ॾींहुं आहे सॼे पाड़े खे प्लेटूं खाराई अथव हाँ सॼे पाड़े खे मां प्लेट खाराई आहे असां कहिड़ो ॾोह कयोसीं तव्हां कहिड़ो ॾोह कयो तव्हांखे प्लेट खाइणी आहे हा हिकु न पर ॿ खाईंदासीं ॿ प्लेटूं खाईंदव हा ऐं न खाओ त मां जो कसम हिकु ॻाल्हि जो पहिरियों मूंखे जवाबु था ॾियो हे सम्झो ॿ दुकान आहिनि ॿिन्ही खे बाहि लॻी आहे हिक खे घटि हिक खे वधीक एतिरे में एम्बुलेंस थी अचे त पहिरियों बाहि कंहिंजी विसाईंदी हिनजी कंहिंजी हिनजी भेण मूर्ख एम्बुलेंस कॾहिं बाहि विसाईंदी आहे वाकई एम्बुलेंस त बाहि विसाईंदी कान्हे उहा त मरीज़नि खे खणी वेंदी आहे चंदर लाला तो त असां मथो ख़राब करे छॾियो आहे तूं यार असां प्लेट खाड़े प्लेट खाणी अथव हा ऐं न खाओ त पीजो कसम पीजो कसम अरे नांग हाँ हाँ आयो अच्छा तो अरे नांग हाँ बुध प्लेटूं तव्हां वठो ये ॿ तव्हां ये प्लेटूं त खाली आहिनि
त तव्हां मूंखे भरण चयो छा? न न त पोइ ही प्लेटूं तव्हांखे खाइणी पवंदियूं। ही असां न खाईंदासीं ईअं। न कीअं खाईंदव? तव्हां छा तव्हांजो पीउ बि खाईंदो? तव्हां ॿिन्ही कसम खाधो आहे? तो मां जो कसम खाधो आहे तो पीउ जो। इहे प्लेटूं तव्हांखे खाइणी पवंदियूं। प्लेट तव्हां भरियल थोरी चयो आहे। असां इहे न खाईंदासीं। न कीअं खाईंदो? अरे ओ नांग जल्दी ॾिया। हाँ 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 तव्हां चिंता न कयो। अरे नांग प्लेट ई नथा खाइनि। खाओ। तव्हांखे मां छा चयुमि? तव्हां चयो प्लेट खाइणी आहे। खाओ पने जी प्लेटूं। कीअं खाईंदासीं? खाओ न त मथो पे न मावा। खाऊं इन पन्ने जी प्लेट है नथी वणे। पने जी प्लेट है त प्लेट तव्हां चयव न। खाओ खाओ न त मगज भञी छॾींदो आहे। खाधव प्लेट? हाणे ॿी हिक हिक खाओ। हिक हिक खाधव न? हाणे ॿी हिक हिक खाओ। ये पन्ने जी प्लेट है नथी वणे। पने जी प्लेट त पने जी खाओ न त हे मथो फाड़े छॾींदो आहे। केते प्लेट अटकी पई आहे। तोखे ते प्लेट अटकी पई आहे। मूंखे हिते अलाए छा थो थिए, दवाखाने वठी हलो। तोखे ते अलाए छा थो थिए, दवाखाने वठी हलो। अञा तव्हांखे ॿ प्लेटूं ॿियूं खाराईंदुमि मां। अरे नांग हाँ हाँ ॿ प्लेटूं ॿियूं खणी अच। हाँ हाँ हिननि खे खाराइणियूं आहिनि। अरे छो भजे भजे भजे। प्लेट खाइण आया, असांखे प्लेट खाइणी आहे। पने जी प्लेट खाओ त ख़बर पएव। राम राम जमन मल। हाँ अचो 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 बियो बियो सब सुख। भाई जमन मल तव्हांजो छोकिरो दारू दारू तो पीओ पाए। ख़बर पए थी कुझु तव्हांखे न? मुंहिंजो छोकिरो दारू पीए थो। तव्हां उते छा करण विया हो? मां ॿ टे दफ़ा ॾिठो थी मां, इन करे मां चयुमि तव्हांखे लंघियां पियो त चवंदो वञा, थोरो तव्हांखे इशारो ॾियां। अरे भाऊ वञो था वञो। तव्हांखे विश्वास कान्हे? हलो था हलो। हलो भाई हलो। ऐं जी सोचो बंदा गाम ही पहला सोचो। बी सेठ जमट मल कहो कन्या लाल। जमट मल तुझो पुट बलराम सॼो ॾींहुं छा ख़ाली दारू तो पीए या? साईं माण्हू मूंखे ॾाढियूं घणियूं ॾेई विया आहिनि। इन जो कोई उपाय हुजे, कोई अहिड़ो महाराज हुजे जेको मुंहिंजे पुट जो छुटकारो पाए दारूअ जो। मुंहिंजो कपिड़े जो दुकानु आहे, उते रोज़ु अचे थो पियो, ड्रेस हीअ ॾेखार उहो ॾेखार, पर वठे कुझु कोन थो। हिकिड़ो मां ॾस ॾियांव। हा हा ॿुधायो। चंदुर अथव, उते दारू बि छॾाईंदो अथव अच्छा ऐं सॻा धागा बि ॾींदो अथव। असां लाइ त हिकिड़ो भॻवानु आहियो। तव्हां वञिजो सुभाणे। हाँ चंदर भाई पानी पियो। हा हा। अरे नांग ॾिस ॾिस दर केर थो खड़काए। हाँ हाँ ॾिसां थो केरु आहे। मां ॿुधो आहे चंदुर सॻो धागो कंदो आहे। हाँ अचो कंदो आहे न। अचो 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 साईं अचो अचो वियो। साईं मां ॾाढो परेशान आहियां। छो छाजे करे परेशान लॻा पिया आहियो? हाणे मुंहिंजो पुटु ॾाढो दारू थो पीए पियो। तव्हांजो पुटु ॾाढो दारू थो पीए? हा रोज़? हा कंहिं महिल पीअंदो आहे? राति जो 8 बजे। उनजो कोई उपाय ॿुधायो। उपाय? हा साईं मां तव्हांजे छोकिरे जो दारू हिक ॾींहं में अधु दारू छॾाए सघंदो आहियां। उहो कीअं? उहो कीअं? हा उहो मां राति जो अचां 8 बजे त ॿुधाईंदोमांव न। पोइ हिन लाइ को लीमो अगरबत्ती कुमकु खणी अचां? इन जी काई ज़रूरत न आहे। मां लीमो बीमो हिन सां न, मां ईअं ई हुन अधु दारू छॾाए सघंदो आहियां हिक ॾींहं में। राति जो मां 8 बजे अची वेंदोमांव। उते अची छा कंदव? उते अची मां छा कंदुमि? जीअं तव्हांजो छोकिरो वेहंदो हा दारू पीअण खणींदो, हा तीअं अधु दारू मां पीअंदोमांसि
ॿुधो आहे माना हाणे अधु दारू त मां पी माना अधु दारू छॾाए थी सघंदो न हिक ॾींहं में। न साईं पोइ न अचिजो तव्हां। हाणे त चए अचिजांइ। न साईं तव्हां न अचिजो। कमाल आहे हाणे चई अचु भेणा मां हिक ॾींहं में चवां थो अधु दारू मां पीअंदोमांसि अधु हो त हिक ॾींहं में अधु दारू छॾाए थी वियो न। ओ काका हाँ ओके ओके हाँ जी थैंक यू सर। अच्छा पापा हिकु दुबई जी पार्टी आई आहे। अच्छा। मीटिंग रखूं था जी। हाँ त वेह त सही पुट। ॿियो कीअं थो हले कमकार? बिल्कुलु बढ़िया। हाँ पुट चओ। पैसा ॾियो। पैसा मां त उन्हनि ई चयो न भई लास्ट दफ़ो ॾिए थो। हाणे मां ॾेई ॾेई थकिजी पियो आहियां। मूं वटि हाणे पैसा कान थी पाण कमाए अचु। तोखे उन्हनि बि चयो 500 कमाईंदे मां चवंदो भई मुंहिंजे लाइ 5000 कमाए जेको अचे थो तुंहिंजी धार थो ॾेई वञे। पापा हिन खे पैसा ॾेई तव्हां ते बिगाड़ियो आहे ॾियोसि पैसा। मां तोखे 1 रुपयो न ॾींदोमांइ। तोखे उन्हनि बि चयो भई पैसा कमाईंदे त घर में इज़त तुंहिंजी रहंदी। जेको अचे थो तुंहिंजे नाले ऊंधो सिधो थो ॻाल्हाए। मूंखे सभिनी जी ॿुधणी पए। पैसा 1 रुपयो न मिलंदी। त मां हले वेंदोमांव घर छॾे। भले हलियो वञे धमकी कंहिंखे थो ॾे। ॿ ॾींहं बुख मरंदे ॾे ॾींदोमांव। रामा एॾे आ। हाँ मुझी सोना अच्छा तो एॾे कुझु सोचियो अथई? पिणे सॼो ॾींहुं हुन ते भाउ खे पैसा थो ॾींदो वञे। पंहिंजे बारे में बि कुझु सोचियो अथई? चली मां इहो ई त सोचां थो केॾी महिल मौक़ो मिले त मां कमु करे छॾियां न किथे फ्री करे ॾियांसि। तूं फिटी करण जी तो ॻाल्हि थो करे। न मिल्कत त पंहिंजे नाले कराए नी। चली तोखे छा थो लॻे मां कची ॿोलियूं खाधी आहिनि। इहो त कमु मां पहिरियों ई करे छॾियो आहे। करे छॾियो अथई त कॾहिं थो फिटी करे अचेसि? मां मौक़े में लॻो पिया खाली मौक़ो मिले अॼु मौक़ो मिले त अॼु ई हिनखे छॾे अचांसि। इन जॻह ते फिटी कजेसि जो पाछो ई न अचे वरी। कोशिशि त इहो कि मां अॼु ई हिनखे छॾे अचांसि ऐं अहिड़ी जॻह ते फिटी करे अचांसि जंगल में वापसि ईंदो ई न इहो। ठीकु आहे फिटी करे अचेसि। वाह हाणे मज़ा ईंदी भई। तोखे छा थो लॻे? भाई किथां था अचो? पकड़ींदा थो अचां पकड़े थी वई हुतां अधु कलाकु थियो हुतां थो अचां पकड़ींदा। मूंखे बि पगड़ियुनि ते वञिणो हो मनुष्य मिलियो। मां वञा पियो पगड़ियुनि ते देरि थी वई। चंद्र तो भला रेलवे जी नौकरी छो छॾी? मां रेलवे जी नौकरी छो छॾी हाणे पुछे थो त ॿुध जॾहिं मां नओं रेलवे में लॻुमि न त वॾा वॾा साहिब ऐं रेलवे मंत्री मूंखे शाबाशी ॾियण आया। शाबाशी ऐं तोखे? हा चवनि पिया चंद्र हीअ ट्रेन आहे न इहा ट्रेन रोज़ 5 कलाक 6 कलाक लेटे लेटे ईंदी आहे। अॼु राइट टाइम ते आई आहे 12:10 12:10 ये ट्रेन आई आहे। इन करे मूंखे शाबाशी ॾियनि त मां चयोमांनि साहिब हीअ त ट्रेन कलो की आहे अॼो की त अञा आई किथे आहे। साहिब इहो गुस्से थी वियो। हा सभु साहिब वारा थी विया। पोइ मूंखे हिन डिपार्टमेंट मां कढी छॾियनि सिधो ॿिए डिपार्टमेंट में लॻाइनि पूछ परस रेलवे इंक्वायरी उन में मूंखे लॻाइनि। हाणे उते जो मां वेठुमि त हिकिड़ो आयो पुछियईं चईं भाऊ बड़ौदा एक्सप्रेस कंहिं महिल आहे? मां बड़ौदा एक्सप्रेस 2 बजे। चईं राजकोट भोपाल एक्सप्रेस? मां इहा 2:15 बजे। चईं जूनागढ़ एक्सप्रेस? मां इहा 2:20। चईं जबलपुर एक्सप्रेस? मां चयोमांसि मारिया तोखे वञिणो किथे आहे जो सभु ट्रेनूं पियो थो पुछी। चईं मूंखे वञिणो कान्हे किथे मूंखे ख़ाली हे पट्टा क्रॉस करणा आहिनि हुन पासे वञिणो आहे काई गाॾी न अची वञे इन करे तो मां तोखां पुछां। पोइ त मां चयो अहिड़ी नौकिरी मथे जो सूर
मां पाण छॾे आयुमि रेलवे जी नौकरी। हाणे ॿी ॻाल्हि ॿुध हिकिड़ी रेलवे जी। हिकु दफ़ो न मां जीअं ट्रेन में चढ़ियमि अजमेर खां, तीअं ट्रेन हली, गाॾी जीअं हली किशनगढ़ स्टेशन ते बीठी। किशनगढ़ स्टेशन ते बीठी, उतां हिकिड़ो अंग्रेज चढ़ियो। अंग्रेज मूं सां गॾु वेठो। हिते वेठी सिंधियाणी माई ॿुढी। उन ॿुढी माईअ खे अंग्रेज ॾिसी करे हीअं थो चएसि, ओ माई गॉड माई गॉड माई गॉड। माई चएसि थी मुआ थुक अथई, हे मुंहिंजो ॾेर आहे, मुंहिंजो घोटु कान्हे, मुंहिंजो घोटु त घर वेठो आहे, तूं चई थो माई गॉड। अंग्रेज वाइड़ो थी वियो, अलाए छा थी चए माई। वरी मिंट रखी वरी अंग्रेज ॿुढी माईअ खे थो चएसि, ओ माई लव माई लव माई लव। माई चएसि थी मुआ तूं लव हलंदड़ी ट्रेन मां मूंखे थो चई माई लव माई लव माई लव, तूं चालू ट्रेन मां लही ॾेखार। अंग्रेज वाइड़ो थी वियो, वरी ते अंग्रेज खे कुटी खणई, वरी ॿुढी माई खे थो चएसि, ओ आई नो आई नो। ॿुढी माई चएसि थी मुआ थुक अथई, आई नो त हुते बाथरूम में लॻल हुई, हिते थोरो ई आहे। बलराम तुंहिंजो भाउ पैसा वठी आहे, छा करूं आहे? भाऊ तव्हां मूंखां पुछी ॾिनो पैसा न हिनखे मुंहिंजे पीउ ख़राबु कयो आहे, वञी मुंहिंजे पीउ खां वठो पैसा। हा हाणे मूंखे कांव दादा खे वठी वञिणो पवंदो। मां इहो ई त चाहियां थो कि बाबा मार खाए, मज़ो ईंदो। कांव दादा हाँ हाणे पैसा न चई न, हाँ माला चालू करे छॾ। मां आहियां कांव दादा। मत बोले ते बियो, हां ये छोकरो बलराम पैसा वठी आहे, पैसा जो मां छो ॾियांव पैसा? हल भाई काम चालू थी वञे भाई। हल पंहिंजो एतिरो काफ़ी त सुभाणे वरी करे ॾिसंदासीं। तेरी औलाद जो पीउ खे मार थी मिले भॻवान इन खां त अहिड़ी औलाद ई न ॾे। अरे भाई नांग कल खां जो तो मूंखे टिकायो आहे, हाणे सुबुह थी वियो, नाश्तो वास्तो मूंखे करिणो आहे। हेलो सेजपुर। सेजपुर? हा अरे हाँ ये मशहूर दयाल दाल मुंगन वारो। हा छा त हिन दाल मुंगन टेस्टी। हेलो पर भी सनान पानी करे पोइ था हलूं, भले समझी? ठीकु आहे। हलो भाई सनान कयूं। हेलो राम राम दयाल भाई, असांखे नाश्तो त करायो। नाश्तो करो टेस्टी रस। साईं चंदलाल राम राम। राम राम भाई राम राम। किथे पिया वञो? वञूं पिया तेल जो दॿो वठण। तेल जो दॿो वठण पिया वञो? महांगो केॾो आहे यार चंदलाल, 1200 रुपया तेल जो दॿो। 1200 रुपए तेल जो दॿो ऐं मां तोखे 200 रुपए तेल जो दॿो ॾियां त 200 रुपया चोरी जो त कान अथसि। मूंखे कहिड़ी ख़बर? साईं चोरी जो त कान्हे। बाबा तोखे लॻे थो मां चोरी ॾींदुमि? चए त बिल ॾिए। न न ईअं तव्हां विश्वास आहे, ॾियो 200 रुपया त ॾे न। हाँ 200 पूरा आहिनि। अरे मोहित अंदरां तेल जो दॿो त खणी आ। हाँ दादू। हे नंढड़ो ॿार तेल जो दॿो खणी ईंदो? सुबुह खां 3 तेल जा दॿा विकिया आहिनि, 3 इहो खणी आयो आहे। बहादुर छोकिरो आहे ॾाढो। हेलो चंद्र भाई हेलो। हलूं था 2 मिंट भी। हा सौदो तो लेकिड़ो 2 मिंट भी। कयो कयो। अरे मोहित तेल जो दॿो जल्दी खणी आ। हा साईं हे तेल जो दॿो ॾिसो बराबरि आहे? साईं हे त ख़ाली आहे। तव्हां छा चयो? तेल जो दॿो
हिन छा चयईं? तेल जो दॿो। पोइ हिन भरियल चयईं छा? न तो चए न तेल जो दॿो खपे। ऐं अची ॿी शइ में ख़ाली आहे त ख़ाली तो ख़ाली चयो तेल जो दॿो खपे त तेल जो दॿो आहे। हे त न खपे मूंखे साईं। तो भरियल न चयो ॾिस वरी कोपड़ी न हटाए खण था निकोर मां मारींदोमांइ न त। ए खणो ई तेल जो दॿो धूं ॾिजांइ वरी पिणे खे। हिन तेल जो दॿो चयईं को भरियल थोरी चयईं तेल जो दॿो चयईं त मां तेल जो दॿो ॾींदोमांसि न। बराबरि। अरे भेणा हे खाली दॿो ई कुले ते खणंदे हाणे न हिकिड़ो धक खण हेठि। तू ही दीनों के सब कष्ट हरे हरे हरे। सतनाम साखी। सतनाम साखी। मां जॾहिं प्रेम प्रकाश आश्रम में ईंदो आहियां न त मूंखे आनंद अची वेंदो आहे। ऐं तव्हां हुते ज़रूरु हिकिड़ो गानो बि ॻाईंदा आहियो। हा मां ॻाईंदो आहियां संतनि जा दर्शन बि थींदा आहिनि। जे दिन त हजार थी घुरे ओ हिकु जे दिन त हजार थी घुरे ओ लख जे दिन त करोड़ थी घुरे दिल मुंहिंजी घुर 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 थी करे घुर 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 थी करे ओ हिकु जे दिन त हजार थी घुरे शहर जे विच में बंगलो हुजे बंगले ते नालो मुंहिंजो चिटियल हुजे ओ बंगले जे अॻियां हिकु कार हुजे कार सां गॾु हिकु नौकर हुजे हिकु जे दिन त हजार थी घुरे ओ हिकु जे दिन त हजार थी घुरे सभ खां सुठो वापार हुजे बैंकनि जो बैलेंस बि खूब हुजे महंगे में महंगो मोबाइल हुजे सभ खां सुठी स्टाइल हुजे हिकु जे दिन त हजार थी घुरे ओ हिकु जे दिन त हजार थी घुरे
त तोखां घणो कुछ थी घुरे ओ तुंहिंजे चवण सां कुछ न मिले ओ कर्मन जो हित थो लेखो हले दिल तुंहिंजी भले घुर घुर पई करे ओ हिकु जे ॾिने त हज़ार थी घुरे ओ हिकु जे ॾिने त हज़ार थी घुरे ओ लख जे ॾिने त करोड़ थी घुरे दिल मुंहिंजी घुर 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 थी करे ओ दिल मुंहिंजी घुर 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 थी करे ओ हिकु जे ॾिने त हज़ार थी घुरे ओ हिकु जे ॾिने त हज़ार थी घुरे ओ लख जे ॾिने त करोड़ थी घुरे दिल मुंहिंजी घुर 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 थी करे ओ दिल मुंहिंजी घुर 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 थी करे ओ दिल मुंहिंजी घुर 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 थी करे पापा ओ पापा पापा हाँ भाई हलो किथे पाण घुमी अचूं पर पुट किॾी हलो त सही तव्हां घुमी था अचूं पाण हा अलाए किथां सिजो घुरियो आहे ठीकु आहे पुट पाण हलूं था था पर मां अञा शेविंग बि न कराई आहे पापा शेविंग त मूंखे बि कराइणी आहे हलो किथे सुठी जॻह ते पाण शेविंग कराए वगे हलूं था पुट मज़े में तो हवा बि ॾाढी आहे पुट हाणे तुंहिंजी इहा ई इच्छा आहे त हलूं था पिया हलो हाँ चओ पुट गाड़ी चालू नथी थिए लॻे थो पेट्रोल ख़लास थी वियो आहे लो मां भराए अचां पुट अहिड़े जंगल में मूंखे अकेलो छॾे वेंदे पापा लो मां भराए जल्दी फास्ट 2 मिंट वियो अहिड़े हंधि छॾियो अथई जिते पाणी बि न मिलंदो वन वन जान छुटी हाणे मुंहिंजी आजाद भाई चंदूलाल जय झूलेलाल अचो अचो वियो नरेंद्र भाई अचो अचो भाई चंदूलाल शांति आहे न छो शांति कान्हे शांति त भैया बड़ौदा कहिड़ो कमु अथई शांति पोयां छो पियो आई चंदूलाल मां हुन शांति जी ॻाल्हि नथो कयांव कहिड़ी मन जी शांति मन जी शांति मां चल हिते पासे में रहंदी आहे न शांति उन नाले मां सम्झो अरे बाग भरी महिमान लाइ नाश्तो त खणी आ इहो जेको कलो को जेको न पिया खाइनि महिमान हा जल्दी अरे भाई कलो को नाश्तो तो चवई पाण में कुछ थी न पए चंदूलाल कल केॾी थधि पई पए हा कल ॾाढी थधि पई पए छो त कल बर्फ़ किरी न किथे किथे असांजे घर जीअं जो मां फ्रिज ईअं दरवाजो खोलियो न फ्रिज जो तीअं बर्फ़ किरी पोइ असांजे घर सभु ॾकनि पिया ईअं बर्फ़ किरी फ्रिज मां असांजे द्वारका भाई फ्रिज में बर्फ किरंदी आहे त सी पवंदो आहे छा अरे बेवकूफ़ बना भाई अरे तूं असांखे बेवकूफ़ तो समझी छा हल उथ उथ अरे भाई नाश्तो त कयो हॾ में पियो तुंहिंजो नाश्तो
कमाल आहे, कोई भी कलो को नाश्तो खाए ही कान दो। वाह पुट बलराम छा थो मां ॾिसां? पुट ॾाढो सूर थो पए छातीअ में। अहिड़ी तव्हांजी हालत कीअं कई आहे? पुट बलू अॼु खां साल पहिरियों जॾहिं तूं घर छॾे हलियो आहे, पोइ मुंहिंजे नुंहुं ऐं पुट मूंसां ॾाढो ज़ुल्म कयूं। चिले में मूंखे चई हल त पप्पा घुमाइण वठी हलाए। मां बि ॾाढो ख़ुशि थियुसि। जीअं मां एक्टिवा ते वेठुमि, जान छुटी हाणे मुंहिंजी आज़ाद। पप्पा हलो। हा पुट, हिननि खां बदिलो मां वठंदुमि। न पुट न, आख़िर तुंहिंजा भाउ भाॼाई आख़िर छॾे, जेको थी वियो सो थी वियो। न मां न छॾंदोमांनि। अहिड़ी हालत ॾिसी करे मूंखे अलाए छा थो थिए। पप्पा हलो, मां तव्हांजी हालत ॾिसी नथो सघां। हलो मां तव्हांखे वठी थो हलां डॉक्टर ॾे। छा तकलीफ़ है? डॉक्टर साहब मूंखे ॾाढो छातीअ में ॾाढो सूर थो पए। कंपाउंडर हिन खे अंदरि सुम्हारेसि। तव्हांजे पिता खे हार्ट अटैक अची वियो आहे, ऑपरेशन करणी पवंदी, घटि में घटि 2 लख रुपया ख़र्च ईंदो। डॉक्टर साहिब तव्हां ऑपरेशन जी तयारी कयो। मां पंहिंजी चमड़ी विकिणी करे बि मां मुंहिंजे पीउ खे उथाईंदुमि। जय अंबे चंदलाल। जय अंबे वियो वियो। कहिड़ा अथव हाल चाल? कहिड़ा आहिनि हाल चाल? हा हाल त ॾाढा ख़राब आहिनि। उते माण्हुनि दोना फिटी कया आहिनि खाई करे, हाल थी आहिनि ख़राब। बाक़ी चाल सुठी आहे। इहो अथव हाल चाल। मूंखे बि कहिड़ी खुटीअ खयो त तव्हां खां हाल चाल पुछण आहियां। पोइ कीअं चए, घणा तोखे बि लॻे थो छिटे कुते चक पातो आहे। तू भी डांस कंदे या? मां ने तू ने खाली देवलो ऐं डिंपल कंदी? हाँ ठीक आ भाई नांग। हाँ बाकी बहन छड़ी है स्कूल में बार डांस कंदा। हाँ तो अञा ताईं मूंखे लगे तो कच्चा आहिनि। हींअर वरी डांस चालू करायो ने? करायो।
अरे मोहित ॾिठे डिम्पल जी डांस हाणे डांस चालू करायूं अरे भाई नाग हाणे देवड़ी डांस चालू करा ये भला ॿ दफ़ा छो के ॿी डांस आहे न अच्छा ॿी डांस आहे हिन करे इन करे चालू थी वञ देवड़ा अरे अचो अचो कंपाउंडर साहब कीअं अचण दियो डॉक्टर साहब मोकिले तबियत पाणी पुछण लाइ तबियत पाणी पुछणी अथव मुंहिंजी कीअं हाँ ॿुधायां थो तबियत पाणी ॾिसो तबियत त मुंहिंजी सुठी आहे पर पाणी ख़राबु आहे पाणी पीअंदव या ख़राबु न न ख़राब पाणी था पीआरियो मूंखे मां बीमार कोन आहियां मूंखां पुछण आयो आहे तबियत पाणी हाणे मां त सही चयोमांसि न तबियत मुंहिंजी सुठी आहे पाणी ख़राबु न ॾिठो हूंदो तव्हां कॾहिं मुंहं लो कुते खे हलंदे ॾिठो आहे न बाबा न मां न थो कॾहिं अरे पुट ॿार तव्हां कॾहिं मुंहं लो कुते खे हलंदे ॾिठो आहे साईं तव्हां हींअर किथां आया आहियो हिन गलीअ मां हिन गिटीअ मां आहियो न हा पोइ साईं हुते कुतो मुहल पियो हुयो हा साईं हुते कुतो मुहल पियो हो न पोइ तव्हां हुन कुते खे बी कर ॾिठव या न तव्हां मुहल कुते खे हलंदे ॾिठव न हा पोइ मां सही थो चवां न मुहल कुते खे तव्हां हलंदे ॾिठो की बी ॾिठव हलंदे ॾिठो हलंदे ॾिठव न मुहल कुते खे तव्हां हलंदे ॾिठव कुतो तो उते ई पियो मुहल हा वाकई मुअल कुतो उते पियो हुयो असां हलंदे ॾिठोसीं साईं मुहल कुतो उते पियो तव्हां हलंदे ॾिठो न चओ पिया पहिरियों असां न ॾिठो आहे कॾहिं बि मुहल कुते हलंदे त मुहल कुते खे तव्हां हलंदे ई ॾिठो न कुतो त उते पियो मुहल तव्हां हलंदे ॾिठो आहे हा पर असां कहिड़े कम सां आयासीं मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां कहिड़े कम सां आया आहियो हलो ॿार हलो पहिरियों चवनि पिया असां कॾहिं न ॾिठो आहे मुहल कुते खे हलंदे
वरी हाणे पाण ई मञनि पिया हा उते कुतो मोल पियो असां हलंदे ॾिठो वरी चवंदा असां कहिड़े कम ते हाणे मूंखे कहिड़ी ख़बर आहे सभागी ॿुध मां ऑफिस लाइ वञा थो पियो ऐं पुठियां केरु बि अचे न त तूं नोट डाउन करे छॾिजांइ ऐं हा मूंखे सेल ते इंफॉर्म कंदी रहिजांइ ओके जय झूलेलाल भाई जहिड़ी ख़बर चाह रहा असांखे हिकिड़ी घर जे लाइ ऑफिस लाइ हिकिड़ी LED खपे सुठे में सुठी कंपनी सुठे में सुठी कंपनी कहिड़ी आहे सुठे में सुठी कंपनी सोनी जी मिली वेंदो पलामा हा सेठ सेठ लाइ सॼो भलो खणी अचो हा सेठ अच्छा सोनी कंपनी जी सुठे में सुठी शइ आहे घणा इंच आहे 40 इंच LED अच्छा LED आहे 40 इंच आहे ठीकु आहे हीअ 2 पीस मोकिले ॾियो मां एड्रेस वग़ैरह लिखायां थो ठीकु आहे हा ॾाढो कमज़ोर थी वियो आहे इहो अॼु बि अकेलो 5 गोणियूं खंड जूं खणी सघंदो आहे दिमाग़ ख़राब थियो अथसि हे अकेलो 5 गोणियूं खंड जूं खणी सघंदो सॼी उमिरि थी वई खंड जो धंधो कंदे कंदे लॻी शर्त 500 रुपया हा लॻी शर्त मुझे भी 500 रुपए की शर्त लगी कढो 500 रुपया हा अचो तव्हांखे हे अकेलो 5 गोणियूं खंडियूं खणी ॾेखारींदो हेलो अचो अचो ॾेखारियो हे रख 1000 रुपया 5 गोणियूं खंडियूं खणी जल्दी खणी थो अचां 5 गोणियूं अकेलो खंड जूं कोई खणी सघंदो लॻे थो हे शर्त हाराईंदी खंडे गोणियूं हा हा साईं हे 5 खंड जूं गोणियूं ये तो खाली ने हा मां तव्हां सां शर्त लॻाई साईं मां तव्हांखे छा चयमि 5 गोणियूं खंड जूं मुंहिंजो माण्हू खणी सघंदो बराबरि ख़ाली या भरियल त शर्त ई न हो हा हा सही ॻाल्हि आहे न सम्झायोसि हे 5 गोणियूं खंड जूं त आहिनि न भाई असांखे छेतरे तो असांखे 1000 रुपया वापस ॾियो पैसा वापसि न मिलंदव तव्हां ॿाहिरि इहे खंड जूं गोणियूं विछाए वञी सुम्हो हे वरी खाली गोणियूं खंड जूं खणी आयो अथव पोइ सही हो न असां नकी जोरी कईसीं भरियल खंड जूं गोणियूं नेठि चंदुर छेतरे वियो असांखे ॿिए दफ़े ध्यानु रखंदासीं भाऊ D1 किथे आयो भाऊ उन खे सुञाणो था सेठपुरीअ खे सिंधी कलाकारो साम्हूं कर अथव D1 ॾिठो आहे ओके ओके सेठ जगदीश भाई हा हा केरु आहे केरु आहे साईं साईं तव्हां LCD वठण आयो नी हा हा
बैग भुलिजी वियो। ओ माय गॉड, हीअ बैग उते रहिजी वई? हा। इहो कीअं थो थी सघे? अचो अचो साईं, अचो अंदरि अचो। साईं तव्हांजो शुभ नालो? बलराम। अच्छा मिस्टर बलराम जी, तव्हांखे ख़बर आहे त हिन बैग जे अंदरि छा हो? मूंखे ख़बर न आहे। साईं हिन बैग में मुंहिंजा तमामु घणा ऑफिस जा अहमियत वारा दस्तावेज हुआ। न सिर्फ़ु एतिरो, पर हुन सां गॾु मिणे माल बि आहे। तव्हां खोले कोन ॾिठी बैग? न न। अच्छा अच्छा ठीकु आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो बलराम जी, हिकु नज़र विझो। हे आहिनि मुंहिंजा दस्तावेज, हे आहे मुंहिंजी रक़म। हल त हेॾी रक़म? साईं मूंखे लॻे थो तव्हां पंहिंजी ज़िंदगी में एॾी रक़म कोन ॾिठी हूंदी। न साईं न, मां रक़म न ॾिठी आहे। साईं तव्हांजे इन ईमानदारी ते ई मां अॼु फिदा थियो आहियां। अॼुकल्ह सच्चा ऐं ईमानदार माण्हू कोन था मिलनि। हिकिड़ो कमु कयो, हीअ अथव मुंहिंजो विज़िटिंग कार्ड ऐं हीअ अथव मुंहिंजी ऑफिस जी एड्रेस। तव्हांखे कोई बि कमकार हुजे त तव्हां मूं वटि हलिया अचो, बिना बेदरक जे, काई चिंता जी ॻाल्हि न आहे। तव्हांजो नंढो वॾो कोई बि कमु हुजे त मां उहो तव्हांखे करे ॾींदुमि। ऐं हिकिड़ो कमु कयो, हीअ तव्हां ख़र्ची बि रखो। न मां पैसा छा कंदुमि, मुंहिंजे पप्पा जी तबियत ठीकु कोन्हे का। अच्छा मां पैसा न खपनि। साईं पर तव्हांजे पप्पा खे छा थियो आहे? मुंहिंजे पप्पा खे हार्ट जी बीमारी आहे। अच्छा हार्ट जी बीमारी अथसि। पोइ कमु अची वेंदो बलराम जी, रखो रखो। न न हीअं कयो, तव्हांखे घटि लॻंदो आहे त हीअ ॿ खणो। न न मां पैसा छा कंदुमि? साईं पैसा छा कंदुमि? अॼुकल्ह त ईमानदार माण्हू मिलनि किथे था। ठीकु आहे हिकिड़ो कमु था कयूं, तव्हां हिकिड़ो कमु कयो, मां तव्हांखे ऑफिस जी एड्रेस ॾिनी, तव्हां अचो ऐं तव्हांखे मां हूअं ई मुंहिंजो दुबई में वॾो कारोबार आहे, सिंगापुर में मुंहिंजो कारोबार आहे, त तव्हां जहिड़े माण्हू जी मूंखे सचपच हूअं बि रिक्वायरमेंट आहे, ज़रूरत आहे। साईं अॼुकल्ह ईमानदार माण्हू सचार माण्हू मिलनि किथे था, बेईमानी घर करे वई आहे जिते किथे। तव्हां अचो, मां तव्हांखे हुन ऑफिस में नौकिरी ते लॻाए छॾींदुमि। ठीकु आहे? ठीकु आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अचिजो। सपननि में तूं, ख़यालनि में तूं, सपननि में तूं, ख़यालनि में तूं, जेॾां निहारियां झूलण तूं ई तूं, झूलण तूं ई तूं, सपननि में तूं, ख़यालनि में तूं। साईं मां अचां? हा साईं, अचो 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 प्लीज़। जय झूलेलाल। जय झूलेलाल। वियो वियो। छा ख़बर आहे साईं? त महिर आहे झूलण जी। हा ठीकु आहे इहो सभु। त तव्हांजे पिताश्री जी भला इहो तबियत कीअं आहे? तबियत ठीकु कोन्हे से। डॉक्टर छा थो चवे? डॉक्टर चयो त ऑपरेशन जो ख़र्चु इलाही थींदो। अच्छा ऑपरेशन जो ख़र्चु इलाही आहे। हिमत न हारियो साईं, झूलण साईं वेठो आहे न, सभ जा कम पाण ई रास कंदो। डॉक्टर जो फ़ोन नंबर वग़ैरह अथव? हा हा ॾियो। अरे हे त असांजो पंहिंजो ई डॉक्टर आहे। तव्हां टेंशन न कयो, मां डॉक्टर साहब सां हींअर ई फ़ोन ते ॻाल्हायां। हेलो जय झूलेलाल। डॉक्टर साहब मां जगदीश शहदादपुरी ॻाल्हायां थो। जी 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 हा ॿियो सुख साईं, तव्हां वटि हिकिड़ो पेशेंट आहे जमटमल करे। हा 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 हाणे उनजो ईअं आहे त जेको बि ख़र्चु थींदो हुजे ऑपरेशन वग़ैरह जो या दवाउनि जो या ॿियो कुझु बि, त हुनजो सॼो ख़र्च जो बिल जेको आहे तव्हां मूंखां वठिजो। न न बसि मिले ईअं ई, कुझु ॻाल्हि कान्हे। हा हा ठीकु आहे डॉक्टर साहब। हा जय झूलेलाल। डॉक्टर साहब सां मूं ॻाल्हाए छॾियो ऐं हींअर तूं हुनजी परवाह न कर ख़र्च वग़ैरह जी, ॾे मथां पर कंहिंजे हथां मां सॼो ख़र्च पाण हमवार कयो थी मांसि। ऐं डॉक्टर साहब बि मूंखे चई छॾियो भई तव्हां ख़र्च जी चिंता न कर, मूंखे पाण ई मिली विया ईअं सम्झो। ठीकु आहे? मूंखे इहा सम्झ में न आई कहिड़ी ॻाल्हि? कि ऑपरेशन जो ख़र्चो तव्हां था ॾियो। कुझु वांदो न आहे, काई ॻाल्हि न आहे। ॿियो कोई बि कमु हुजे, का बि ज़रूरत हुजे ऐं तव्हां मूं वटि बिल्कुलु बेधड़क हलिया अचिजो। पर तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे, तव्हां जॾहिं मुंहिंजे घर बैग ॾियणु आया हो त मां तव्हांजो हिकिड़ो नंढिड़ो इम्तिहान वरितो हो, यादि अथव कुझु? कहिड़ो इम्तिहान वरितो हो? तव्हां मूंखे पैसा पिया ॾियो। हा भला बचा जीअं तव्हांखे मां हिकु नोट जो 50-50 जो बंडल पे ॾियणु चाहियो, तव्हां न पे वरितो, राइट?
वरी मां तव्हांजी परीक्षा वठण लाइ तव्हांखे ॿियो बंडल बि ॾिनो पर तव्हां उहो बि न वरितो। तव्हां पंहिंजी ख़ुददारी ते क़ाइमु रहियो ऐं तव्हां चयो मूंखे इन्हनि पैसनि जी ज़रूरत न आहे। तॾहिं मूंखे तव्हांजी ईमानदारीअ ते फ़ख़्रु ऐं नाज़ थियो। तव्हांजी ख़ुददारी मूंखे वणी ॾाढी, छो त अॼुकल्ह अहिड़ा माण्हू मिलणु घटि था ऐं इन करे हीअ जेका ऑफिस आहे त इहा ऑफिस मां तव्हांखे हिते ॾेई थो वञा। मुंहिंजो सिंगापुर में दुबई में कमु आहे ऐं असीं फ़ोन ते राब्तो क़ाइमु रखंदासीं ऐं ॿी बि काई बि कॾहिं ज़रूरत हुजेव त तव्हां हुकुम कजो। ईअं स्टाफ मेंबर में 2 ॼणा मुंहिंजा ॿिया बि अथव, सेक्रेटरी बि अथव ऐं हिकिड़ो पटे वारो बि अथव। तव्हां काई चिंता न कजो। सुभाणे खां तव्हां इहा ऑफिस अची करे संभालियो, ठीकु आहे? चङो, जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हांजे पिता साहब जो ऑपरेशन सक्सेस थियो, हाणे टेंशन जी काई ज़रूरत कोन्हे का। जंहिं वक़्तु ठीकु थी वियो हुनखे हींअर हाणे वार्ड में शिफ्ट कयो आहे। ठीकु थी वियो तंहिं वक़्तु रजा ॾेई छॾियो। चंदुर भाई छा भाई नरेंद्र रड़ी छो तो करी? हे तू कम सुठो कयो अथई। छो मां छा कयो आ? छा कयो अथई ॿुधाए? मुंहिंजे भाउ जो मोबाइल 25,000 जो चोरी करे वियो आहीं तूं। मां तुंहिंजे भाउ जो 25,000 मोबाइल चोरी कयो आहे? हा। मां चोरी ॼाणा ई कान्हे, सम्झी? इहो ग़लति इल्ज़ाम मुंहिंजे मथां न हण। मां चोरी न कई आहे। त पोइ रख गीता ते हथ। अरे भाई रोए छो तो? भाई छो तो रोई? तो चए न रख गीता दे हथ। मां हिकिड़ो भेरो गीता दे हथ रखियमि न त हुन जी मुड़ुस यानी कि हुन जे घोट मूंखे एॾो मारी मुंहिंजो मुंहुं सुॼाए छॾियईं। हाणे चओ त मां रमेश जी ज़ाल शीला ते हथ रखां? तोखे मां न छॾींदो भाई। मूंखे चोर थो सम्झे, मां ज़िंदगीअ में कॾहिं चोरी न कई आहे। तबियत हाणे साईं दया आहे झूलेलाल जी। भाई सचमुच कल्ह ताईं तव्हांजो जेको खोटो सिक्को हुयो हक़ीक़त में खरेखर हे तव्हांजे लाइ सोनो सिक्को निकितो आहे। हा कन्हैया लाल तव्हां सच था चओ, हे मुंहिंजो खोटो सिक्को न आहे।